ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर कंदा सिंध हुकूमत शहरनि जे मुतालबे खां पोइ पीपुल्स बस सर्विस जा रूट्स वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त शहरनि जे मुतालबे खां पोइ गुलशन हदीद क्लिफ्टन ऐं डिफेंस रूट ते बि पीपुल्स बस सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन खां अलावा लाड़काणे में बि पीपुल्स बस सर्विस जा रूट्स वधाए 4 कया विया आहिनि। 16 जुलाई खां लाड़काणे में बि पीपुल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। खबर के हवाले से अवां खे आगाह करियूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदा हलूं। कराची खां सिंध हुकूमत शहरिन जे मुतालबे खां पोइ पीपुल्स बस सर्विस जा रूट्स वधाइण जो फ़ैसिलो कयो आहे। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त शहरिन जे मुतालबे खां पोइ गुलशन हदीद क्लिफ्टन ऐं डिफेंस रूट ते पीपुल्स बस सर्विस शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। उन खां अलावा लाड़काणे में भी पीपुल्स बस सर्विस जा रूट्स वधाए 4 कया विया आहिनि। 16 जुलाई खां लाड़काणे में भी पीपुल्स बस सर्विस शुरू कई वेंदी।